नाज़रीन मोरो में ख़बर अवां ताईं पहुचे पिया। जानी जुमानी की रिपोर्ट मुताबिक मोरो शहर में गुज़रियल रात थियल बरसात खां पोइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि रोडनि ऐं गेटनि में बीठल पानी के निकाल लाइ म्यूनिसिपल इंतज़ामिया सरगर्म थी वई आहे। म्यूनिसिपल कमेटी के चेयरमैन नज़ीर अहमद मेमण की ख़ास हिदायतुनि ते CMO नूर मोहम्मद समो की निगरानी में म्यूनिसिपल अमले पारां शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पानी के निकाल जो कम तेज़ी से जारी है। म्यूनिसिपल अमले बरसात सबब पानी हेठि आयल रोडनि, बाज़ारनि ऐं रहायशी इलाइक़नि में पानी कढण लाइ मशीनरी ऐं ॿियो ज़रूरी सामान इस्तेमाल कंदे हंगामी बुनियादुनि ते कम शुरू करे छॾियो आहे। अमले पारां नालनि जी सफ़ाई सां गॾु रोडनि ते पखड़ियल गंदगी ऐं मिटी बि हटाई वञी रही आहे त जीअं शहरनि खे अच वञ में कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ पेश न अचे। उन मौक़े ते CMO नूर मोहम्मद समो चयो त चेयरमैन नज़ीर अहमद मेमण की हिदायतुनि मूजिब शहर के हर मुतासिर इलाइक़े में अमले के मुक़रर किया वियो आहे ऐं कोशिश कई पई वञे त जल्द खां जल्द बीठल पानी जो मुकम्मल निकाल किया वञे। चेयरमैन चयो त बरसात खां पोइ सफ़ाई सुथराई के कम के भी वधीक मौसर बणायो वियो आहे।